ओम शांति। अजय मेरे तारीख है 16/2/2026। आज मीठा मीठा वार्ता चंदा मीठे मीठे बार प्राणेश्वर बाबा आयन ता वारन की प्राण दान ॾियण प्राण दान मिलण अर्थात सतो प्रदान ठहिणो। प्रश्न ड्रामा जे हर राज के ॼाणण सां कहिड़ी सीन तव्हांजे लाइ नई न आहे? उत्तर आहे हिन समय जो सॼी दुनिया में हंगामा आहे। विनाशकाले विपरीत बुद्धि ठही पंहिंजे ही कुल जो खून करण जे लाइ अनेक साधन ठाहींदा आहिनि। ये कोई नई ॻाल्हि न आहे, छो जो तव्हां ॼाणंदा आहे इहा दुनिया त बदिलणी ई आहे। महाभारत लड़ाई खां पोइ ई असांजी नई दुनिया ईंदी। गीता ये केरु आयो? ये केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। सवेरे सवेरे ये केरु अची करे मुरली वॼाईंदो आहे? दुनिया त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहे। तव्हां हाणे मुरली ॿुधो था ज्ञान सागर पदत पावन प्राणेश्वर बाप सां। उहा आहे प्राण बचाइण वारो ईश्वर। चईंदा आहिनि हे ईश्वर हिन दुख सां असांखे बचायो। उहा हद जी मदद मांगदा आहिनि। हाणे त ॿारनि खे मिलंदी आहे बेहद जी मदद, छो जो बेहद जो बाबा आहे न असांजो। हाणे असांखे मिलंदी आहे बेहद जी मदद। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा बि गुप्त आहे। ॿारनि जो शरीर प्रत्यक्ष आहे त बाप जी श्रीमत आहे ॿारनि जे प्रति। सर्वशास्त्र में श्रोमणी गीता मशहूरु आहे, सिर्फ़ु उन्हनि में नाम विझी छॾियो अथनि श्री कृष्ण जो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो श्रीमद भॻवान वाचे। इहे बि सम्झी विया आहियो कि भ्रष्टाचार खे शिष्टाचारी ठाहिण वारो हिकु बाबा ई आहे। उहे ई नरसा नारायण ठाहींदा आहिनि। कथा बि आहे न, सत्यनारायण जी कथा आहे, ॻायल बि आहे अमर कथा। अमरपुरी जो मालिक ठाहिण अथवा नरसा नारायण ठाहिण जी ॻाल्हि हिकु ई आहे। इहे मृत्यु लोक आहे न, भारत आहे ई अमरपुरी। इहे कंहिंखे बि पतो न आहे। हिते ई अमर बाबा पार्वतियुनि खे ॿुधायो आहे। हिकु पार्वती व हिकु द्रौपदी न आहे। इहे त ॾाढा ॿार ॿुधनि था। शिव बाबा ॿुधाईंदा आहिनि ब्रह्मा द्वारा। बाबा चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा मिठे मिठे ॿारनि खे सम्झाईंदो आहियां। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ज़रूरु ठहिणो आहे। बाप ई ठाहे सघंदा आहिनि। दुनिया में हिकु बि मनुष्य मात्र न आहे जेके आत्मा जो ज्ञान हुजे। आत्मा जो ई ज्ञान न त परमात्मा जो ज्ञान कीअं थी सघंदो आहे? चई ॾींदा आहिनि असां आत्मा सो परमात्मा। केतिरी भारी भूल में सॼी दुनिया फसियल आहे न। बिल्कुलु ई पथर बुद्धि आहिनि। विलायत वारा बि पथर बुद्धि कम न आहिनि। इहा बुद्धि में न ईंदो आहे कि इहा जो बॉम्ब शादी ठाहियूं था इहे पंहिंजो ई खून सॼी दुनिया जो बि खून करण लाइक़ करूं था। त हिन समय बुद्धि कोई कम जी न रही। बुद्धि कोई कम जी न रही। पंहिंजे ई विनाश लाइ सॼी तयारी करो था। तव्हां ॿारनि जे लाइ इहा कोई नई ॻाल्हि न आहे। ॼाणंदा आहियो ड्रामा अनुसार उन्हनि जो बि पार्ट आहे। ड्रामा जे बंधन में उहे बि बंधल आहिनि। पथर बुद्धि न हुजे त ईअं कमु करे सघंदा छा? सिधी कुल जो विनाश करनि था। वंडर आहे न, छा करनि था? वेठे वेठे अॼु ठीकु आहिनि अॼु ठीकु था हलनि, कल्ह मिलिट्री बिगड़ी त प्रेसिडेंट खे ई मारे ॾींदा। ईअं इत्तेफ़ाक़ थींदा रहंदा आहिनि। कंहिंखे बि सहन न कंदा आहिनि। पावरफुल आहिनि न। अॼुकल्ह जी दुनिया में हंगामो ॾाढो आहे। पथर बुद्धि बि अथाह आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विनाश काले जो बाप सां विपरीत बुद्धि आहिनि उनजे लाइ विनशंती आहे ॻायल आहे। हाणे हिन दुनिया खे बदिलणो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो बराबरि महाभारत लड़ाई लॻी हुई। हाणे बाबा राजयोग सिखायो हुई।
शास्त्रनि में त टोटल विनाश ॾेखारे छॾियो अथनि, परंतु टोटल विनाश न थींदो आहे, पोइ त प्रलय थी वञे, मनुष्य कोई बि न रहे, सिर्फ़ु 5 तत्व रहंदा आहिनि। ईअं त थी न सघंदो। प्रलय थी वञे त पोइ मनुष्य किथां खां ईंदा। ॾेखारींदा आहिनि श्री कृष्ण अंगूठो चूसंदो उहो पीपल जे पते ते सागर में आयो। बालक हीअं अची सघंदो आहे छा? शास्त्रनि में अहिड़ी ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि जो ॻाल्हि न पुछो। हाणे तव्हां कुंवारनि द्वारा हिन विद्वान भीष्म पितामह आदि खे बि ज्ञान बाण लॻंदा आहिनि, उहे बि अॻियां हली करे ईंदा। जेतिरो जेतिरो तव्हां सर्विस में ज़ोर भरंदा, बाबा जो परिचय सभिनि खे ॾींदा रहंदा, ओतिरो तव्हांजो प्रभाव निकिरंदो रहंदो। हा, विघ्न बि पवंदा, इहे बि ॻाल्हि आहे। आसरी संप्रदाय जा हिन ज्ञान यज्ञ में विघ्न पवंदा आहिनि। वीचारा पत्थर बुद्धि मनुष्य कुझु न ॼाणंदा आहिनि कि छा आहे। चवंदा आहिनि इन्हनि जो त इहे ज्ञान ई न्यारो आहे। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो, नई दुनिया जे लाइ नई ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहे राजयोग तव्हांखे ॿियो कोई सिखलाए न सघंदो। ज्ञान योग बाबा ई सिखलाईंदा आहिनि। सतगति दाता हिकु बाबा ई आहिनि, उहो ई पतत पावन आहे, त ज़रूरु पततनि खे ई ज्ञान ॾींदा न। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां पारस बुद्धि ठही पारसनाथ ठहींदा आहियूं। मनुष्य मंदिरनि में मनुष्य मंदिर केॾा ढेर ठाता आहिनि, परंतु केरु आहे छा अची करे कया अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। पारसनाथ जो बि मंदिर आहे, परंतु कंहिंखे पतो न आहे। भारत पारसपुरी हुयो, सोने हीरे जवाहरात जा महल हुया। कल्ह जी त ॻाल्हि आहे, उहो त लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। सिर्फ़ु हिकु सत्य खे ऐं बाप, उहो त सिर्फ़ु लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। सिर्फ़ु हिकु सत्य खे लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। ऐं बाप चवंदा आहिनि सॼो ड्रामा ई 5000 वर्ष जो आहे। हिन करे चइबो आहे अॼु जो भारत कल्ह जो भारत छा हुयो। लाखों वर्ष ई त कंहिंखे स्मृति रही न सघे न। तव्हां ॿारनि खे हाणे स्मृति मिली, ॼाणंदा आहियो बाबा हर 5000 वर्ष पोइ अची करे असांखे स्मृति दिलाईंदा आहिनि। तव्हां ॿार स्वर्ग जा मालिक हुयो, 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। कोई सां बि पुछो हिन लक्ष्मी नारायण जो राज्य कॾहिं हुयो, केतिरा वर्ष थिया आहिनि, त लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो इहे त 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि क्राइस्ट सां एतिरो समय पहिरियों पैराडाइज़ हुयो। बाबा ईंदा ई आहिनि भारत में, इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे। बाबा जी जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु कुझु करण आया हूंदा। पतित पावन आहिनि त ज़रूरु अची करे पावन ठाहींदा हूंदा न। ज्ञान सागर आहे त ज़रूरु ज्ञान ॾींदा हूंदा। योग में वियो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, इहे ज्ञान थियो। त पहिरियों ज्ञान ॾींदा न, उहो हठी योगी आहिनि। टंग टंग ते चढ़ाए करे वेहींदा आहिनि। छा कंदा आहिनि। तव्हां माता आहियो त ईअं करे न सघो, वेही बि न सघो। तव्हां चवंदा आहियो, बाप चवंदा आहिनि मिठे वारे इहे कुझु करण जी तव्हांखे दरकार न आहे। स्कूल में स्टूडेंट्स क़ाइदे सां वेहींदा आहिनि, बाबा खे उहो बि न चई सघंदा आहिनि। बाप त उहो बि न चई सघंदा आहिनि। जीअं चाहे हूअं वियो, वेही करे थकी वञो त अच्छा सुम्ही पओ। बाबा कोई ॻाल्हि जी मना न कंदा आहिनि। हीअ त बिल्कुलु सहज सम्झण जी ॻाल्हि आहे। इन में कोई तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। भले केतिरो बि बीमार हुजो, पतो न ॿुधंदे शिव बाबा जी यादि में रहंदे ऐं प्राण तन सां निकिरी वञनि। ॻायल बि आहे न, गंगा जो तट हुजे, गंगा जो जल मुख में हुजे, तॾहिं प्राण तन सां निकिरे। उहे त सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। वास्तव में इहे त ज्ञान अमृत जी ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सचमुच ईअं ई प्राण निकिरणा आहिनि। तव्हां ॿार ईंदा आहियो परम धाम सां, असांखे छॾे करे ईंदा आहियो न।
ॾिसो बाबा कॾहिं चईंदा आहिनि की तव्हांखे वञिणो आहे, वरी बाबा चईंदा आहिनि मूंखे सॾु बि न कराईंदा, वरी बाबा चईंदा आहिनि मूंखे छॾे करे ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां त तव्हां ॿारनि सां गॾु तव्हां ॿारनि खे साथ वठी हलंदमि, मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे घर सां वठी वञण लाइ, घर वठी वञण लाइ। तव्हांखे न पंहिंजे घर जो पतो आहे न आत्मा जो। माया बिल्कुलु ई पंख कटे छॾंदी आहे, इन करे आत्मा उड़ी न सकती है। शुद्धि तमो प्रधान आहे न, जेसिताईं सतो प्रधान ठहे जेसिताईं सतो प्रधान ठहे तेसिताईं शांति धाम में कीअं वञी सघंदी, इहे बि ॼाणंदा आहियूं। ड्रामा अनुसार सभिनि खे तमो प्रधान ठहिणो ई आहे। हिन समय सॼो झाड़ बिल्कुलु तमो प्रधान जड़जड़ीभूत थी वियो आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि सभु आत्मायूं तमो प्रधान आहिनि। नई दुनिया थींदी आहे सतयुग में, हुते कंहिंखे सतो प्रधान अवस्था थी न सघंदी आहे। नई दुनिया थींदी आहे सतो प्रधान, नई दुनिया में हूंदी आहे सतो प्रधान। सभु आत्माएं तमो प्रधान आहिनि। नई दुनिया में हूंदी आहे सतो प्रधान दुनिया। हिते कंहिंखे सतो प्रधान अवस्था हिते न थी सघे। हिते आत्मा पवित्र ठही वञे पोइ त ठहिरी न सघे, हिकदमि भॼी वञे। सभु भक्ति कंदा ई आहिनि मुक्ति जे लाइ अथवा शांति धाम में वञण लाइ, परंतु कोई भी वापसि न वञी सघे। लॉ न आहे न। बाबा ये सभु राज वेई सम्झाईंदा आहिनि धारणा करण लाइ। पोइ बि मुख्य ॻाल्हि आहे बाप खे यादि करणु, सुदर्शन चक्रधारी थियणु। बीज खे यादि करण सां सॼो झाड़ बुद्धि में अची वेंदो आहे। झाड़ पहिरियों नंढो हूंदो आहे पोइ वॾो थींदो आहे, परंतु अनेक धर्म आहिनि, तव्हां हिकु सेकेंड में ॼाणे वठंदा आहियो। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे। मनुष्य सृष्टि जो बीज रूप सभिनि जो हिकु बाप ई आहे, है न। मनुष्य सृष्टि जो बीज रूप सभिनि जो हिकु बाबा ई आहे। बाप कॾहिं सर्वव्यापी थोड़ी थी सघंदा आहिनि। वॾे खां वॾी भूल इहा आहे, तव्हां सम्झाईंदा बि आहियो मनुष्य खे कॾहिं भॻवान न चई सघंदा आहियूं। बाबा ॿारनि खे सभु ॻाल्हियूं सहज करे सम्झाईंदा आहिनि। पोइ कंहिंजी तक़दीर में आहे, निश्चय आहे त उहो ज़रूरु बाप सां वरसो वठंदा, ज़रूरु वठंदा। निश्चय न हूंदो त कॾहिं बि न सम्झा। तक़दीर ई न हूंदी त तदबीर बि छा कंदा। तक़दीर न हूंदी त तदबीर बि छा कंदा। तक़दीर में न त उहो वेंदा ई ईअं जो कुझु बि सम्झंदा ई न, है न। अगरि कंहिंजी तक़दीर में न हूंदो न त उहो ईअं ई वेंदा जी कुझु सम्झंदा ई न। एतिरो बि निश्चय न कि बाबा आया आहिनि बेहद जो वरसो ॾियणु। जीअं कोई नयो आदमी मेडिकल कॉलेज में अची करे वेहींदो आहे त छा सम्झंदो, कुझु बि न। हिते बि ईअं ई वेहींदा आहिनि। हिन अविनाशी ज्ञान जो कॾहिं विनाश न थींदो आहे। इहे बि बाबा सम्झायो आहे। राजधानी स्थापना थींदी आहे त नौकर चाकर प्रजा जा बि नौकर चाकर सभु खपनि न, त ईअं बि ईंदा आहिनि। कोई खे त ॾाढो सुठी रीति सम्झ में अची वेंदो आहे, ओपिनियन बि लिखंदा आहिनि, अॻियां हली कुझु चढ़ण जी कोशिशि कंदा, परंतु हुन समय मुश्किल आहे छो जो हुन समय त ॾाढो हंगामो थी वेंदो आहे। दिन प्रतिदिन तूफ़ान वधंदा वेंदा। एतिरा सेंटर्स आहिनि, सुठी रीति सम्झंदा बि। ये बि लिखियलु आहे न, ब्रह्मा द्वारा स्थापना, विनाश बि साम्हूं ॾिसंदा आहिनि। विनाश त थियणो ई आहे। गवर्नमेंट चाहींदी आहे जनम कम थियनि,
परंतु हिन में करे ई छा सघंदा आहिनि। जार जी वृद्धि त थियणी आहे न। जेसि ताईं बाबा आहे तेसि ताईं सभु धर्मनि जी आत्माउनि खे हिते रहणो ई आहे, है न। कोई भी वापसि न वञी सघंदा। बाबा चवनि था कोई बि वापसि न वञी सघंदा आहिनि। जॾहिं वञण जो समय हूंदो तॾहिं आत्माउनि जो अचणु बंदि थी वेंदो। त हाणे त सभिनि खे अचिणो ई आहे, परंतु इहे ॻाल्हियूं कोई सम्झंदा न आहिनि। बापू जी चईंदा हुया रावण राज्य आहे, असांखे राम राज्य खपे। चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो त हिन जो मतिलबु कि इहा नर्क आहे। मनुष्य एतिरो ई बि सम्झंदा न आहिनि। स्वर्गवासी थी वियो त सुठो, ज़रूरु नरकवासी हुए। बाबा सम्झाईंदा आहिनि मनुष्य जी सूरत मनुष्य जी आहे, सीरत बंदर जहिड़ी आहे। सभु ॻाईंदा रहंदा आहिनि पतित पावन सीताराम। असां पतित आहियूं, पावन ठाहिण वारो हिकु बाबा आहे। उहे सभु भक्ति मार्ग जी सीतायूं आहिनि। बाप आहे राम। कंहिंखे सिधो चओ त मञंदा न आहिनि, राम खे बुलाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे बाप तीसरो नेत्र ॾिनो अथई, तव्हां जीअं अलॻि दुनिया जा थी विया। पुराणी दुनिया में छा छा कंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, तव्हां ॿार बेसमझ खां समझदार ठहिया आहियो। रावण तव्हांखे केतिरो बेसमझ ठाहे छॾियो न। बाबा सम्झाईंदा आहिनि हिन समय सभी मनुष्य तमो प्रधान थी विया आहिनि। तॾहिं तव्हां बाप अची करे सतो प्रधान ठाहींदा आहिनि न। बाप चईंदा आहिनि भल तव्हां ॿार पंहिंजी सर्विस बि कंदा रहो। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि यादि रखो, बाप खे यादि करो, सुदर्शन चक्र फिरायो। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जो रास्तो ॿियो कोई ॿुधाए न सघंदो। सर्व के रूहानी सर्जन, सर्व जो रूहानी सर्जन हिकु बाबा आहे। उहे ई आत्माउनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि, छो जो आत्मा ई तमो प्रधान ठही आहे। बाप खे अविनाशी सर्जन चइबो आहे न। हाणे आत्मा सतो प्रधान खां तमो प्रधान ठही आहे, इनखे इंजेक्शन खपे। हाणे इनखे आत्मा खे छा खपे, इंजेक्शन खपे। बाबा चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा निश्चय करो ऐं पंहिंजे बाप खे यादि करो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो ऐं बाप खे यादि करो। बुद्धि योग मथे स्वीट होम में लॻायो। असांखे स्वीट साइलेंस होम में वञिणो आहे। निर्वाण धाम खे स्वीट होम चइबो। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा स्थान जे लाइ मुख्य सार, ये पुरानी दुनिया विनाश थी हली आहे। ये पुरानी दुनिया विनाश थियली आहे, इन करे हिन सां पंहिंजे पाण खे अलॻि ई सम्झणो आहे। झाड़ जी वृद्धि सां गदगद जो विघ्न रूपी तूफ़ान ईंदा आहिनि, उन सां डिॼणो न आहे, पार थियणो आहे। ॿियो आहे आत्मा खे सतो प्रधान ठाहिण लाइ पंहिंजे खे ज्ञान योग जो इंजेक्शन लॻाइणो। पंहिंजो बुद्धि योग स्वीट होम में लॻाइणो। वरदाना पहिरों आप जे पाठ द्वारा ताज़दारी ठहिण वारा चतुर सुजान ठहो। जे बाप दादा पंहिंजे खे ओबीडियंट सर्वेंट चईंदा आहिनि न। सर्वेंट चइण सां राजधानी सुता ठही वेंदी आहे।
ईअं तव्हां ॿार बि स्वयं नम्रचित ठही ॿियनि खे श्रेष्ठ सीट ॾियो, हा न। उन्हनि खे सीट ते विहारो, उहो उतरी करे स्वतः ई तव्हांखे विहारंदा। अगरि तव्हां विहण जी कोशिशि कंदव त न विहारंदा। इन करे विहारण ई विहण। त पहिरियों तव्हांजो पाठ पको करो, पोइ संस्कार बि सहज ई मिली वेंदा, ताज़ारी बि ठही वेंदव। इहो चतुर सजान ठहिण जो तरीक़ो आहे। इन में महिनत न, प्राप्ति ज़्यादा आहे। युक्ति आहे स्लोगन आहे, अव्यक्त स्थिति जो अनुभव करण लाइ अंतर्मुखी ऐं एकांतवासी ठहो। अव्यक्त इशारो, हाणे ताईं अलॻि अलॻि फूल पंहिंजी रंगत ॾेखारींदा आहिनि, लेकिन जॾहिं गुलदस्ते जे रूप में पंहिंजी ख़ुशबू फैलाईंदा आहिनि, शक्ति दल प्रत्यक्ष ईंदो आहे, त इहे संगठन जी शक्ति परमात्मा प्रत्यक्षता जे निमित्त ठहींदी। त इहे संगठन जी शक्ति परमात्मा प्रत्यक्षता जे निमित्त ठहींदी। हाणे हिकु अलॻि थियण जे कारण महिनत ज़्यादा करणी पवंदी आहे, लेकिन जॾहिं संगठन हिकु मां थींदो त महिनत कम, सफलता जास्ती मिलंदी। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।